ठट्टे शहर जे मशहूर मारूफ कब्रिस्तान मकली में आरामी बुजुर्गन मां मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह सॼी सिंध में कंहिं बि क़िस्म जे तारुफ़ जा मोहताज न आहिनि। अॼु जी हिन वीडियो में मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह जे मुतालिक़ मुख़्तसर अहवाल पेश करे रहिया आहियूं। मखदूम साहब जे वालिद जो नालो अब्दुल गफ़ूर हो। पाण ज़ात जो पहवर हो। संदुस वॾा सेवण जा हुआ। जितां संदुन वालिद लॾे अची बठोरे में वेठो, जिते 10 रबियुल अव्वल 1104 हिजरी में मखदूम साहब जी विलादत थी। मखदूम साहिब इब्तिदाई तालीम पंहिंजे वालिद खां हासिल कई, जंहिंखां पोइ मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी ऐं मखदूम मोइन ठठवी खां हासिल कयई। सन 1135 हिजरी में मखदूम साहब हरमैन शरीफ़ैन वियो, जिते शेख अब्दुल क़ादिर हनफी मक्की, अब्द बिन अली मिस्री, शेख अबू ताहिर मोहम्मद मदनी ऐं शेख अली बिन अब्दुल मलिक दरावी खां सनदूं हासिल कयाई। हरमैन शरीफ़ैन खां मोटंदे सूरत बंदर में सैयद सादुल्ला कादरी जो दस्ते बैयत थियो। उन खां अॻु ठट्टे जे बुज़ुर्ग मखदूम अबुल क़ासिम नक्शबंदी खां बि रूहानी फैज़ हासिल कयाई। मखदूम साहब दीन जी तबलीग, इस्लाम जे नशर व इशाअत ऐं इस्लामी कानून जे निफ़ाज़ लाइ वॾी जदोजहद कई। उन सिलसिले में दरसो तदरीस सां गॾु तसनीफ़ व तालीफ़ जो बि कमु कंदा हुआ। बिदअतुनि जे ख़िलाफ़ बि अमली जदोजहद कंदो रहियो। शरीयत जे निफ़ाज़ लाइ बि वॾी कोशिश वरताई। मखदूम साहब केतिरा ई किताब लिखिया, जिन मां कुझ जा नाला ही आहिनि: जन्नतुन नईम फी फ़ज़ाइलिल क़ुरान। ही किताब क़ुरान मजीद जे सूरतनि जी फ़ज़ीलत जे बारे में आहे। ही किताब अरबी में सन 1134 में लिखियो वियो। मज़हरुल अनवार। ही किताब रोज़न बाबत अरबी में 1131 हिजरी में लिखियो वियो। हयातुल क़ादिर बअतराफ़ सही बुखारी। ही किताब अरबी में 1164 हिजरी में लिखियो वियो। बदरुल कुव्वा फी हवादसे सुन्नन नुबुव्वह। ही किताब अरबी में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मुतालिक़ वाक़िया सनवार बयान कयल आहे। तफ़सीरुल क़ुरान अल मारूफ बित्तफ़सीरिल हाशमी। ही क़ुरान शरीफ जो तफ़सीर आहे। बिनाउल इस्लाम। ही किताब अक़ीदन बाबत सिंधी में 1143 हिजरी में लिखियो वियो। मखदूम साहब हिकु मुहिब्बे वतन सिंधी बुज़ुर्ग हो। खेनि सिंध सां तमामु घणी मोहब्बत हुई। हिकु दफ़े अब्दुर्रऊफ़ नाले अफ़ग़ान पठान हिकु किताब लिखियो, जंहिंमें हिन सिंध जी गिला कई। मखदूम साहब अफ़ग़ान पठान जे अहिड़े अमल ते उन जे रद्द में मदहनामा सिंध जे नाले सां तवील नज़म लिखी, जंहिंमें अफ़ग़ान जी बदगोई जो जवाब ॾिनई ऐं सिंध जी ख़ुसूसियतुनि जी साराह कयई। मखदूम साहब सन 1174 हिजरी में वफ़ात कई। मखदूम साहब खे 2 फ़र्ज़ंद मखदूम अब्दुर्रहमान ऐं मखदूम अब्दुल लतीफ़ नाले थिया। ॿिन्ही मखदूम साहब खां तालीम हासिल कई ऐं वॾा आलिम फ़ाज़िल थिया। मखदूम अब्दुर्रहमान पंहिंजे वालिद मखदूम हाशिम जी वफ़ात खां पोइ जूनागढ़ में वञी रहियो ऐं उते ई वफ़ात कयाई। जॾहिं त मखदूम अब्दुल लतीफ़
पंहिंजे वालिद जो जानिशीन थियो ऐं दरसो तदरीस ऐं तबलीग जो सिलसिलो जारी रखियईं। संदसि वफ़ात 66 में थी ऐं वालिद जी पेरांदी खां मदफून थियो।